नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली वजअल ली वज़ीरम मिन अहली रब्बी यस्सिर वला तुअस्सिर व तम्मिम बिल खैर व बिका नस्तईन आमीन या रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अल्हम्दुलिल्लाह अॼु खां असीं इंशाअल्लाह अल्लाह ताला जे फ़ज़ल ऐं करम सां ऐं अल्लाह ताला जी मदद ऐं नुसरत जे भरोसे ते असीं दौरा तर्जुमा क़ुरान जो आगाज़ करे रहिया आहियूं। त सभिनी खां पहिरीं जेका शइ अचे थी त असांजी क़ुरान मजीद जेको ॿुधूं था ऐं हिनखे सम्झंदासीं इंशाअल्लाह। हाणे असांजी क़ुरान मजीद ॿुधण जे लाइ ऐं क़ुरान मजीद सम्झण में असांजी छा नियत हुजणु घुरिजे, उन में असांखे छा नियत ॿधणु घुरिजे, उन हवाले सां सभिनी खां पहिरीं असीं पंहिंजी नियतुनि खे ख़ालिस करे छॾियूं ऐं नियतुनि खे सही ऐं दुरुस्त करे छॾियूं। ॾिसो अल्लाह ताला क़ुरान मजीद खे छो नाज़िल कयो आहे, इन लाइ त हिन मां असीं हिदायत हासिलु करियूं। अल्लाह ताला ने क़ुरान मजीद खे इन लाइ नाज़िल कयो आहे त असीं हिन मां हिदायत हासिलु करियूं। त असांजी नियत इहा ई हुअणु घुरिजे त अल्लाह ताला असांखे क़ुरान मजीद जे ज़रिए असांखे हिदायत अता फ़रमाए, उन जे ज़रिए असांखे हिदायत अता फ़रमाए। हाणे हिदायत छा आहे? ॾिसो हिकिड़ी शइ हूंदी आहे इल्मु, माण्हू को इल्मु सिखंदो आहे। ॿी शइ हूंदी आहे हिदायत। त इल्मु त हिकिड़ो अहिड़ो हूंदो आहे माण्हू का शइ सिखी छॾी, पर हिदायत अहिड़ी शइ हूंदी आहे जंहिंमें इल्म सां गॾोगॾु अमल करण जी तौफ़ीक़ हासिलु थींदी आहे। त माण्हू इल्मु त सिखियो पर उन सां गॾु उन इल्म जे मुताबिक़ अमल करण जी बि तौफ़ीक़ हूंदी आहे। त अल्लाह ताला असांखे हिन क़ुरान मजीद जे ज़रिए हिदायत अता फ़रमाए। अल्लाह ताला सूरह आल इमरान में फ़रमाए थो कज़ालिका युबय्यिनुल्लाहु लकुम आयातिही लअल्लकुम तहतदून। अहिड़ी तरह ई अल्लाह ताला पंहिंजनि आयतुनि खे तव्हांजे लाइ वाज़े कंदो आहे त जीअं तव्हां हिदायत हासिलु करियो। छाजे लाइ? त जीअं तव्हां हिदायत हासिलु करियो, ख़ासि हिदायत जे लाइ अल्लाह ताला क़ुरान मजीद नाज़िल कयो आहे। वरी हिदायत कंहिंखे मिलंदी, सवाल तो पैदा थिए त हिदायत कहिड़े माण्हू खे मिलंदी। सूरह माइदा में अल्लाह ताला ॿुधाए थो आयत नंबर 16 में यहदी बिहिल्लाहु मनित्तबअ रिज़वानहु सुबुल सलाम। अल्लाह ताला हिन क़ुरान जे ज़रिए उन्हनि खे ई हिदायत ॾींदो आहे जेके अल्लाह जी रज़ा जा तलबगार हूंदा आहिनि। यानी हिदायत कंहिंखे मिलंदी? जेके अल्लाह ताला जी रज़ा ॻोल्हींदा, जेके अल्लाह ताला जे रज़ा जा तलबगार हूंदा, हिदायत उन्हनि खे ई मिलंदी। ऐं अल्लाह ताला उनखे हिदायत छाजी थो ॾे? सुबुल सलाम, पंहिंजे सलामती जे रस्तनि ॾांहुं थो उन्हनि खे हिदायत ॾे। त अल्लाह ताला असांखे पंहिंजे नियतुनि खे ख़ालिस करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं अल्लाह ताला असांखे संदसि रज़ा जी ख़ातिर, संदसि रज़ा हासिलु करण लाइ असांखे क़ुरान मजीद ॿुधण ऐं सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। त जीअं असांखे अल्लाह ताला पंहिंजे सलामती जे रस्तनि जी हिदायत अता फ़रमाए। वरी अल्लाह ताला सूरत ज़ुमर आयत 18 में फ़रमाए थो अल्लज़ीना यस्तमिऊनल क़ौल फ़यत्तबिऊन अहसन। त जेके अल्लाह जा महबूब आना उहे आहिनि जेके तवज्जो सां अल्लाह ताला जो कलाम ॿुधनि था ऐं वॾे बहितरीन नमूने उन जी पैरवी कनि था। यानी सिर्फ़ु ॿुधनि नथा बल्कि उन जी हिकिड़ो त तवज्जो सां था ॿुधनि, ॿियो उन जी बहितरीन नमूने पैरवी था कनि, उन जे मुताबिक़ पंहिंजी ज़िंदगी खे उन में ढालनि था। त अल्लाह ताला असांखे बि अल्लाह ताला जे अहकामनि ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। त जीअं को बि असीं ॿुधूं सम्झूं त अल्लाह ताला असांखे उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। उन खां वधीक असीं पंहिंजी नियतुनि में इहो बि शामिलु करियूं त जेको कुझु असीं हिते पढ़ूं या सम्झूं या ॿुधूं त उनखे ज़रूरु ॿियनि ताईं बि पहुचायूं। छो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फ़रमायो ख़ैरुकुम मन तअल्लमल क़ुरआन व अल्लम। तव्हां मां बहितरीन माण्हू, बहितरीन शख़्स उहो आहे जेको क़ुरान मजीद सम्झे ऐं ॿियनि खे सम्झाए, जेको पाण बि सिखे ऐं ॿियनि खे बि सेखारे। त अल्लाह ताला असांखे पाण बि सिखण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं ॿियनि ताईं पंहिंजे अल्लाह ताला जे कलाम खे पहुचाइण जी बि तौफ़ीक़ अता फ़रमाए, आमीन। उन खां अलावा हिकु ॿी बि अहम ॻाल्हि जेका हिकु मुफ़सिर क़ुरान पंहिंजे तफ़सीर जे मुक़दमे में हिकिड़ी शइ लिखी त हीअ जेको क़ुरान मजीद आहे जेको आहे इहो को अहिड़ी किताब कोन्हे जंहिंखे कंहिं आराम वारी कुर्सीअ ते या थधे कमरे में वेही उन खे सम्झो वञे। थी सघे थो उन मां इल्मु त हासिलु थी वञे, मिसाल तौरु माण्हू सुकून सां वेठो आहे सोफ़े ते आराम सां हुनखे ॿुधे थो सम्झे थो, थी सघे असांखे इल्मु त हासिलु थी वञे पर क़ुरान मां हिदायत उनखे ई मिली सघंदी जेको मैदान में अची उहा ई जिदोजहद करे जंहिं जिदोजहद दौरान अल्लाह ताला क़ुरान मजीद खे नाज़िल कयो। हिकु वॾे मुफ़सिर पंहिंजे क़ुरान मजीद जे तफ़सीर जे मुक़दमे में लिखियो आहे त असांखे हिदायत तॾहिं हासिलु थींदी जॾहिं असीं उन मैदान में लहंदासीं, उन जिदोजहद वारे मैदान में लहंदासीं जंहिं जिदोजहद जे मैदान में क़ुरान मजीद नाज़िल थींदो रहियो। हाणे उहा जिदोजहद कहिड़ी हुई?
हिकु वॾी जिदोजहद जेका नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं संदन सहाबा किराम रज़ी अल्लाह अन्हुम जेके उहा जिदोजहद करे हुआ, उहा कहिड़ी जिदोजहद हुई? अल्लाह ताला जे दीन खे ग़ालिब करण जी जिदोजहद। जॾहिं उहा जिदोजहद करे रहिया हुआ त उन जिदोजहद जे दौरान जेके मसइला बि पेश आया, जेके मुश्किलातूं बि पेश आयूं, अल्लाह ताला थोरो थोरो करे वही जे ज़रिए सां उन्हनि मुश्किलातुनि खे हल कंदो रहियो ऐं उन्हनि सवालनि जा जवाब ॾींदो रहियो। त असांखे बि शयूं तॾहिं सम्झ में ईंदियूं, हिदायत तॾहिं हासिलु थींदी जॾहिं असीं उहा जिदोजहद कंदासीं। पोइ जॾहिं जिदोजहद असीं उहा कंदासीं त पोइ असांखे बि उन दौरान जेके मुश्किलातूं थियूं पेश अचनि, जेके मसइला था पेश अचनि, असां महसूसु कंदासीं त क़ुर मजीद असांजा उहे मसइला हल पियो करे, क़ुर मजीद असांखे जवाबु पियो ॾिए। पर जेकॾहिं असीं जिदोजहद ई कोन कंदासीं, उन मैदान में ई न लहंदासीं, त क़ुर मजीद सिर्फ़ु थधे थधे कमरनि में ठंडे ठंडे चवंदा आहिनि उन में वेही असां कॾहिं बि कोन सम्झी सघंदासीं। उन लाइ असांखे उन मैदान में लहणो पवंदो जंहिं मैदान में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं संदन सहाबा किराम रज़ी अल्लाह ताला लही अल्लाह जे दीन खे ग़ालिब करण जी जेका जिदोजहद कई, असांखे बि उहा जिदोजहद करणी पवंदी। त अल्लाह ताला असांखे बि इन जिदोजहद में शामिल फरमाए, उनजी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह ताला सूरह अनकबूत जी आख़िरी आयत में पाण फरमाए थो, वल्लज़ीन जाहदू फ़ीना लनहदियन्नहुम सुबुलना, जेके माण्हू असांजी राह में जिदोजहद कनि था, असीं उन्हनि खे ज़रूरु पंहिंजनि रस्तनि ॾांहुं हिदायत ॾींदासीं। त पंहिंजनि रस्तनि ॾांहुं हिदायत कंहिंखे मिलंदी? जेके असांजी अल्लाह ताला चवंदो जेके असांजी राह में जिदोजहद कंदा। त अल्लाह ताला असांखे पंहिंजे दीन जी तबलीग ऐं पंहिंजे दीन जे ग़लबे जे लाइ जिदोजहद करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। इंशाअल्लाह असीं जॾहिं इहा कोशिशि कंदासीं त असांखे क़ुर मजीद मां हिदायत ज़रूरु नसीब थींदी इंशाअल्लाह। हा, हिन तमहीदी गुफ़्तगू खां पोइ इंशाअल्लाह अचो त हाणे असां तर्जुमे जो आगाज़ था करियूं। क़ुर मजीद जॾहिं बि असीं पढ़ंदा आहियूं त उन में जेका पहिरीं जेका उन में कुझु शुरू में कुझु आदाब आहिनि क़ुर मजीद जी तिलावत जे हवाले सां। सभिनी खां पहिरियों आदाब आहे तावुज़। तावुज़ छा आहे? तावुज़ हीअ आहे त जॾहिं बि असीं क़ुर मजीद पढ़णु शुरू करियूं त असीं अल्लाह ताला खां पनाह घुरूं, अल्लाह ताला जी पनाह में अचूं। कंहिंखां? शैतान मरदूद खां। असीं शैतान मरदूद खां बचूं ऐं अल्लाह ताला जी पनाह में अचूं। छाजे लाइ? उन करे जो शैतान नथो चाहे त असांखे क़ुर मजीद पढ़ूं, या जेकॾहिं पढ़ूं त शैतान नथो चाहे त असांखे क़ुर मजीद मां हिदायत मिले। हू नथो चाहे त असीं क़ुर मजीद सम्झूं, असांखे हिदायत मिले। ऐं हू जॾहिं बि असीं क़ुर मजीद पढ़ंदासीं, सम्झंदासीं, त हू उन में रंडकूं विझंदो, उन में मुश्किलातूं पैदा कंदो, उन में रुकावटूं विझंदो ऐं हू असांखे गुमराह करण जी कोशिशि कंदो। उन करे अल्लाह ताला सूरतुन नहल आयत नंबर 98 में हुकुम ॾिनो आहे त फ़इज़ा क़रअतल क़ुरआन फ़स्तइज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, त पोइ जॾहिं बि तव्हां क़ुर मजीद पढ़णु लॻो त शैतान मरदूद जे वसवसनि विझण खां अल्लाह ताला जी पनाह घुरंदा करियो। हिन कलमे खे असीं तावुज़ चवंदा आहियूं। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। आऊज़ु बिल्लाहि, आऊं अल्लाह जी पनाह में थो अचां, मिनश शैतानिर रजीम, शैतान मरदूद खां। ऐं अल्लाह जी पनाह में थो अचां शैतान मरदूद खां। उन खां पोइ ॿियो जेको अदब आहे उहो आहे तस्मिया, कलमो तस्मिया। उहो त जॾहिं बि असीं क़ुर मजीद पढ़ूं त असीं अल्लाह ताला खां उनजी मदद घुरूं, उनजी मदद हासिलु करियूं। त उहा कहिड़ी दुआ आहे जेका उन खां असीं मदद तलब करियूं? अल्लाह ताला क़ुर मजीद सूरह अलक़ जी पहिरीं आयत में ॿुधायो आहे न त इक़रा बिस्मि रब्बिकल लज़ी ख़लक़। जॾहिं बि तव्हां पढ़ो, ए नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जॾहिं बि तव्हां पढ़ो त अल्लाह जे नाले सां पढ़ो। अल्लाह जे नाले सां पढ़ंदा हुन में बरकतूं ईंदियूं, हुन में तव्हांजी मदद शामिलु थी वेंदी अल्लाह ताला जी। त जॾहिं बि असीं क़ुर मजीद पढ़ूं त असीं अल्लाह ताला जो नाले सां ई उनखे पढ़ूं। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, शुरू अल्लाह ताला जे नाले सां जेको वॾो महिरबान, इंतहाई महिरबान, निहायत महिरबान, हमेशह रहम करण वारो आहे। हुन खां पोइ असीं इंशाअल्लाह हाणे सूरतुल फातिहा जे तर्जुमे ते था अचूं। सूरतुल फातिहा क़ुर मजीद जी पहिरीं सूरत आहे, इब्तदाई सूरत आहे। फ़तह यफ़्तहू, फातिहा जो मतिलबु ई आहे इफ़्तिताई सूरत। क़ुर मजीद हिन सूरत सां हिकिड़ो इफ़्तिताह थो थिए, दी ओपनिंग सूरह ऑफ क़ुर। उन खां अलावा ही नुज़ूल एतबार खां बि क़ुर मजीद जी पहिरीं मुकमल सूरत आहे। उन खां पहिरीं त कुझु मतिलबु मुतफ़रिक़ आयतूं नाज़िल थींदियूं, जीअं मिसाल तौरु सूरतुल अलक़ जी शुरू जूं 5 आयतूं, सूरह मुद्दसिर जूं कुझु आयतूं अलावा, त पर ही अहिड़ी सूरत आहे मुकमल नाज़िल थी। हिन जे सूरत जा मुख़्तलिफ़ नाला आहिनि। उम्मुल क़ुरआन यानी क़ुर मजीद जी जड़, असासुल क़ुरआन, क़ुर जी बुनियाद, अल शाफ़िया, अल काफ़िया, अल मनाजात। अहिड़े हवाले सां अल इत्क़ान फ़ी उलूमिल क़ुरआन में अल्लामा जलालुद्दीन सयूती सहाबा किराम
खां हिन सूरत जा 25 नाला नकुल कया आहिनि। तमामु इन सूरत जा नाला आहिनि। अलहम्द अहिड़े हवाले सां मशहूरु नालो वरी असां जेको चवंदा आहियूं सूरतुल फातिहा। सूरतुल फातिहा जी अज़मत जी इहा शान आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, उन ज़ात जो कसम जंहिंजे हथ में मुंहिंजी जान आहे, ही इहा सूरत आहे जंहिंजो मिसल यानी हिन जहिड़ी का बि सूरत न तौरात में आहे, न इंजील में आहे, न ज़बूर में आहे, ऐं न ई क़ुरान में उनजी मिसल मौजूदु आहे। अहिड़े हवाले सां हिन सूरत जे लाइ क़ुरान मजीद में बि अल्लाह ताला फरमाए थो, सूरह हिजर आयत नंबर 87 में, त अल्लाह ताला पंहिंजे हबीब ते ही हिकु एहसान जो ज़िक्र फरमायो आहे त वलक़द आतईनाका सबअम मिनल मसानी वल क़ुरआन अल अज़ीम, ए नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, यकीनन असां तव्हांखे 7 बार बार दोहरायूं वेंदड़, ज़रे ज़रे दोहरायूं वेंदड़ आयतूं नाज़िल कयूं आहिनि, जेका पंहिंजी हैसियत में ख़ुदि क़ुरान मजीद आहिनि। यानी हिकिड़ो त सबअम मिनल मसानी, 7 बार बार दोहरायूं वेंदड़ आयतूं असां तव्हांजे मथां यानी सूरत फातिहा नाज़िल कई आहे। वरी न सूरतुल फातिहा जी हिकु ॿी छा अज़मत आहे, वल क़ुरआन अल अज़ीम, ऐं जेको बहैसियत जेको पंहिंजी हैसियत में ख़ुदि हिकु वॾो क़ुरान अज़ीम आहे। सूरतुल फातिहा खे क़ुरान अज़ीम जो बि दर्जो ॾिनो वियो आहे। अहिड़ी तरह नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त अल्लाह ताला मूंखे 2 नूर अता कया आहिनि, हिकु सूरतुल फातिहा ऐं ॿियो सूरतुल बक़रा जो आख़िरी 2 आयतूं। अहिड़े ई नमूने ही जेका सूरतुल फातिहा आहे, इहा निमाज़ जो लाज़मी जुज़ आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, ला सलात लिमन लम यक़रा बि फातिहतिल किताब, उन शख़्स जी निमाज़ ई कोन्हे जेको सूरतुल फातिहा नथो पढ़े, यानी सूरतुल फातिहा खां बग़ैर निमाज़ ई कोन्हे। त असीं जेका बि निमाज़ पढ़ंदा आहियूं उन में सूरतुल फातिहा लाज़मी पढ़ंदा आहियूं, उन खां बग़ैर निमाज़ ई कोन्ह थींदी। उन हवाले सां हिकिड़ो इख़्तिलाफ़ बि असांजे पायो वेंदो आहे त जॾहिं असीं ख़ासि तौर ते बाद जमात निमाज़ जे हवाले सां, त बाद जमात जी निमाज़ में छा सिर्फ़ु इमाम ई पढ़ंदो या मुक़्तदीब जेके उनजे पोयां निमाज़ पढ़ण वारा आहिनि उहे बि सूरतुल फातिहा पढ़ंदा। उन हवाले सां 2 मकतबा फ़िक्र असांजे मुआशरे में मिलंदा आहिनि। अहनाफ़ जे नज़दीक जेको इमाम सूरतुल फातिहा पढ़ंदो आहे उहा ई काफ़ी थी वेंदी आहे सभिनी मुक़्तदीन जे लाइ, पर अहले हदीस जेके आहिनि उहे चवंदा आहिनि त न, इमाम बि सूरतुल फातिहा पढ़ंदो ऐं मुक़्तदीब सूरतुल फातिहा पढ़ंदा। बहरहाल इन शइ में सभिनी जो इत्तफ़ाक़ आहे त सूरतुल फातिहा निमाज़ जो लाज़मी जुज़ आहे, लाज़मी हिसो आहे। उन खां अलावा हिन सूरतुल फातिहा में जे हवाले सां जीअं असां ॿुधायो त इन में 7 आयतूं आहिनि। अल्लाह ताला क़ुरान मजीद में पाण ॿुधायो आहे त सबअन मिनल मसानी, 7 आयतूं आहिनि, त इन में को इख़्तिलाफ़ कोन्हे। पर हिकु इहो इख़्तिलाफ़ इल्मी इख़्तिलाफ़ असांखे मिलंदो आहे त छा बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम जी आयत बि सूरतुल फातिहा जो हिसो आहे या इहो सूरतुल फातिहा जो हिसो कोन्हे। त अहनाफ़ जे नज़दीक बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम सूरतुल फातिहा जो हिसो कोन्हे, ऐं उहे अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन खे पहिरीं आयत चवंदा आहिनि। अहिड़े हवाले सां सिरातल लज़ीना अनअमत अलैहिम 6 आयत, वरी गैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दालीन इहा वरी 7 आयत चवंदा आहिनि। पर वरी इमाम शाफ़ी जे नज़दीक बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम बि पहिरीं आयत आहे, ऐं वरी आख़िरी जेका आयत आहे सिरातल लज़ीना अनअमत अलैहिम गैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दालीन, इहा मुकमल 7 आयत आहे। त जॾहिं बा जमात में जॾहिं हू पढ़ंदा आहिनि शाफ़ी वारा, त उहे वरी जहरी निमाज़ में बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम बि आवाज़ सां पढ़ंदा आहिनि, जॾहिं त अहनाफ़ वारा बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम जहरी निमाज़ में हल्की आवाज़ में पढ़ंदा आहिनि। वरी अलहम्द खां वरी वॾे आवाज़ मां हू सूरतुल फातिहा शुरू कंदा आहिनि। इहो हिकिड़ो कुझु शयूं आहिनि तव्हांखे ॿुधायूं वियूं अल्हम्दुलिल्लाह। उन खां अलावा सूरतुल फातिहा में अल्लाह ताला असांखे दुआ जो उसलूब सेखारियो आहे। त पहिरीं अल्लाह ताला जी हमदो सना कई वञे, उन खां पोइ अल्लाह ताला जी वॾाई जो बयानु कयो वञे, ऐं वरी पंहिंजी आजिज़ी जो एतिराफ़ कयो वञे, वरी पंहिंजी बेवसी जो इज़हार कंदे पंहिंजी बंदगीअ जो इक़रार कयो वञे, ऐं उन खां पोइ अॻु अल्लाह ताला जे साम्हूं पंहिंजी दुआ रखी वञे। इहो हिकिड़ो असांखे अल्लाह ताला हिकिड़ो दुआ जो उसलूब सेखारियो आहे। क़ुरान मजीद में ॿिया बि उसलूब असांखे मिलंदा आहिनि दुआ जा, जीअं मिसाल तौरु कुल चई करे का दुआ ॿुधाई वेंदी आहे। मिसाल तौरु कुर रब्बी ज़िदनी इल्मा, चओ त ए अल्लाह मूंखे इल्म जे हिसाब सां मूंखे वधा, मुंहिंजे इल्म में इज़ाफ़ो ॾे। या वरी कंहिं साले बाने जी का दुआ हुन में कोट थींदी आहे क़ुरान मजीद में,
त मुख़्तलिफ़ दुआई उसलूब मिलंदा आहिनि, पर सूरतुल फ़ातिहा जो हिकिड़ो मुनफ़रिद हिकिड़ो असांखे दुआ जो उसलूब मिले थो। पर इहो जेको उसलूब हाणे जेको आहे इहो हक़ीक़त में इंसान जी फितरत जी हिकिड़ी पुकार आहे। ॾिसो, जेको बि सलीमुल फितरत यानी जंहिंजी फितरत पाक आहे, जंहिंजी फितरत साफ़ आहे, उहो जॾहिं गौर फ़िक्र ऐं सलीमुल अक़ल आहे यानी उहो सही नमूने पंहिंजे अक़ुल जो इस्तेमालु करे थो ऐं काइनात ते गौर फ़िक्र करे थो। जॾहिं हू काइनात ते गौर फ़िक्र करे थो त हू सम्झी वेंदो आहे त हिन काइनात जो हिकु मालिक आहे, हिकु ख़ालिक आहे जंहिं हिन पूरी काइनात खे बनायो आहे। ऐं न सिर्फ़ु बनायो आहे बल्कि हिन पूरे निज़ाम खे हलाए पियो, हुनजो पालणहार आहे, हुनजो हलाए पियो, हुनजी ज़रूरतुनि खे पूरो पियो करे। ऐं हू सम्झी वेंदो आहे त हिन पूरे निज़ाम खे हलाइण वारी हिकु हस्ती आहे। ऐं आख़िर जे ॾींहं खे जो बि हुनखे अहसासु थी वेंदो आहे त हिकु उहो ॾींहुं ज़रूरु ईंदो जंहिं ॾींहुं तमामु शयुनि जो पूरो हिसाबु किताबु ॾियो वेंदो। त हू उन शइ खे चङी तरह जॾहिं सम्झी वेंदो आहे त हाणे उहो सलीमुल फितरत इंसान जेको इन नतीजे ते पहुची वेंदो आहे गौर फ़िक्र जे ज़रिए सां, हुनजे अंदर मां हिकु पुकार निकिरंदी आहे त ए अल्लाह, ए असांजा मालिक, उहो कहिड़ो रस्तो सही आहे, उहो कहिड़ो रस्तो सही आहे जितां मूंखे हिदायत मिलंदी। सही ऐं ग़लति छा आहे, ख़ासि तौर ते इज्तिमाही मामलात में। इनफ़रादी मामलात में त अल्लाह ताला असांजे अंदर में कुझु शयूं रखी छॾियूं आहिनि, सही ग़लति जो कुझु असांजे फितरत में विझी छॾियूं आहिनि, पर इज्तिमाही मामलात में छा सही आहे छा ग़लति, त हू पुछंदा ए अल्लाह मूंखे हिदायत ॾे, मूंखे सिधो रस्तो ॾेखार। त हीअ अल्लाह ताला हिकु असांखे कलमा सेखारे छॾिया। सूरतुल फ़ातिहा जी सूरत में अल्लाह ताला असांजे मथां हिकु वॾो अहसान कयो। जहिड़े नमूने न अल्लाह ताला हज़रत आदम अलैहिस्सलाम ऐं हज़रत बीबी हवा सलामुन अलैहा खे पंहिंजा तौबा जा कलमा सेखारिया। हुननि खां जन्नत में ख़ता थी वई हुई, अल्लाह ताला हुननि खे तौबा जा कलमा सेखारिया हुआ त रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन। अहिड़ी तरह अल्लाह ताला असांखे बि दुआ सेखारी। सूरतुल फ़ातिहा दर हक़ीक़त इंसानी फितरत जी तर्जुमान आहे। इंसान वटि अल्फाज़ न हुआ त अल्लाह ताला खां हिदायत कीअं घुरे। अल्लाह ताला जी वॾो अहसान आहे जो सूरतुल फ़ातिहा जे ज़रिए हिदायत घुरण जो तरीक़ो हुन असांखे सेखारे छॾियो। हाणे सभिनी खां पहिरीं आयत खां असीं शुरू था करियूं। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सभु साराहूं, सभु शुक्र अल्लाह ई जे लाइ आहिनि जेको सभिनी जहाननि जो रब आहे। यानी रब आहे, मालिक आहे, पालणहार आहे। इंसान जी फितरत में एहसानमंदी आहे। मिसाल जो जेको ॿारु आहे जॾहिं नंढड़ो हूंदो आहे त हू पंहिंजे माउ खे मोहसिन सम्झंदो आहे, जेका हुनजी ज़रूरतुनि जी पूरी थी करे, जेका हर नंढी शइ खे हुनजी सफ़ाई सुथराई जो थी ख़्यालु करे। जॾहिं बि ॿार खे का तकलीफ़ ईंदी आहे यकदमि माउ वटि दौड़ंदो वेंदो आहे। वरी जॾहिं हू वॾो थींदो आहे त हुनखे अहसासु थींदो आहे न सिर्फ़ु माउ बल्कि हुनजी पीउ बि जा बि हुनजे मथां वॾा अहसान आहिनि, त हू जो सॼो ॾींहुं ॿाहिरि महिनत थो करे हुन लाइ। अहिड़े नमूने पोइ अॻिते हली हुनखे ख़बर पवंदी आहे त न सिर्फ़ु पीउ बल्कि हुनजी पूरी क़ौम, हुनजी क़बीलो, इहे सभु हुनजे मथां एहसानात आहिनि। त हू सभिनी जो हिकिड़ो एहसानमंद हूंदो आहे। अॻिते हली हुनखे ख़बर पवंदी आहे त न सिर्फ़ु मुंहिंजी क़ौम बल्कि पूरी काइनात जो निज़ाम आहे। सिजु आहे, सिजु असांखे एनर्जी थो प्रोवाइड करे। हीअ ज़मीन आहे, ज़मीन मां असांखे शयूं थियूं मिलनि, त हुनखे सभिनी शयुनि जी आहिस्ते आहिस्ते अहसासु थींदो आहे त हीअ सभु शयुनि जा असांजे मथां एहसान आहिनि। पोइ हक़ीक़ी तौर पर जॾहिं हुनजी फितरत सलीम आहे, फितरत पाक आहे, त उहो आख़िरी नतीजे ते पहुची वेंदो आहे त हक़ीक़ी मोहसिन, हक़ीक़ी जेको आहे उहो अल्लाह ई आहे जंहिं हिननि सभिनी शयुनि खे पैदा कयो, जंहिं मूंखे माउ पीउ अता कया, जंहिं मूंखे काइनात अता, जंहिं सिज खे बनायो, जंहिं ज़मीन खे बनायो, हर शइ खे बनाइण वारो उहो ई आहे। त आख़िरकार उहो हिन नतीजे ते अची वेंदो आहे त अल्हम्दुलिल्लाह, सभु तारीफ़ूं, सभु शुक्र उन अल्लाह ताला जे लाइ आहिनि जेको सभिनी जहाननि जो मालिक आहे, सभिनी जहाननि वारनि जो मालिक आहे। न सिर्फ़ु मालिक आहे बल्कि उनजी पालणहार बि आहे, उनजी ज़रूरतुनि खे पूरो करे थो। अर्रहमानिर रहीम। अर्रहमानिर रहीम, बे इंतहाई महिरबान आहे। रहमान मुबालिग़ जो सीगो आहे, यानी बे इंतहा महिरबान। उनजी रहमत में जोश आहे, हुनजी रहमत में जोश आहे। ऐं अर्रहीम, ऐं उनजी रहमत में दवाम आहे, तसलसल आहे, उनजी रहमत मुसलसल आहे। यानी ॿई सिफ़तूं उन में मुस्तक़िल आहिनि। जीअं मिसाल तौरु असीं ॾिसंदा आहियूं समुंड जॾहिं हूंदो आहे उन में जोश हूंदो आहे, पर उन में उहो तसलसल, उन में वहिकारो कोन हूंदो आहे, हुन में जोश त हूंदो आहे। अहिड़े नमूने जॾहिं असीं दरिया ॾिसंदा आहियूं त उहो मुसलसल वहंदो पिया, पर हुनजी लहरुनि में जोश कोन हूंदो आहे। पर अल्लाह ताला जी रहमत अहिड़ी आहे जंहिंजी रहमत में जोश बि आहे ऐं उहा रहीम बि आहे, यानी मुसलसल आहे, हर वक़्तु आहे, त उनजी रहमत में दवाम आहे।
مالك يوم الدين मालिक यौमिद्दीन, बदिले जे ॾींहं जो मालिक आहे, क़यामत जे ॾींहं जो अल्लाह ताला मालिक आहे। दुनिया में त ॾिसो कॾहिं बि सही बदिलो मिली नथो सघे। ही दुनिया बदिले जे एतबार सां नामुमकिन आहे। हिन दुनिया में तव्हां ॾिठो हूंदो त लुट मार वारा जेके माण्हू आहिनि, जेके माण्हुनि जा माल हड़प था कनि, उहे अयाशूं पिया कनि। अहिड़े ई नमूने अमानतदार, दयानतदार, ईमानदार माण्हू हिन दुनिया में नुक़सान में पिया वञनि। त सही जो सही बदिलो त हिन दुनिया में मिले ई कोन थो। मिसाल तौरु असीं सोचूं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जा जेके एहसानात आहिनि हिन दुनिया जे मथां, छा केरु हुन जे एहसानात जो बदिलो ॾेई सघे थो? अहिड़े ई नमूने जेके हिन दुनिया में वॾा वॾा मुजरिम गुज़रिया आहिनि, मिसाल तौरु जे जापान जे मथां एटम बम जंहिं शख़्स किरायो, छा असीं उनखे उनजी मुकमल सज़ा ॾेई सघूं था? लखनि माण्हुनि खे हुन मारियो, पर मिसाल तौरु असीं कंहिंखे सज़ा ॾियण बि चाहियूं त हिकिड़ो चकर हुनखे फांसी ॾेई सघंदासीं। लखनि जो बदिलो हिकिड़े माण्हू खे मारण वारे जी बि उहा सज़ा, लखनि माण्हुनि जे मारण वारे जी बि उहा सज़ा। त हिन ही दुनिया बदिले जे एतबार खां नामुमकिन आहे, नामुकमल आहे। त हिकु सलीमुल फित्र जॾहिं सोचे थो त हू इन नतीजे ते पहुचंदो आहे त ज़रूरु हिकु ॾींहुं अहिड़ो हुअणु घुरिजे ऐं जंहिं ॾींहुं हर इंसान खे उन जे अमल जो पूरे जो पूरो बदिलो मिले। यानी जेको नेक माण्हू आहे उनखे बि पूरे जो पूरो बदिलो मिले, ऐं जेको ख़राबु जंहिं बद अमाल कया आहिनि उनखे पूरे जो पूरो मिले। त क़यामत जो ॾींहुं हिकु अहिड़ो बदिले जो ॾींहुं आहे जंहिं ॾींहुं अल्लाह ताला पंहिंजा नेक बाननि खे मुसलसल इनामनि सां नवाज़ींदो, ऐं जेके मुजरिमनि आहिनि जिन उन्हनि जी ॾोहनि जे मुनासिबत सां उन्हनि खे उन्हनि जी सज़ा बि ॾिनी वेंदी। त उनखे पूरो पूरो बदिलो ॾिनो वेंदो। मालिक यौमिद्दीन, अल्लाह ताला क़यामत जे ॾींहुं बदिले जे ॾींहं जो मालिक आहे। إياك نعبد وإياك نستعين उन खां पोइ चौथी आयत में अल्लाह ताला सां बराह रास्त गुफ़्तगू पई अचे त इय्याका नअबुदु, ए अल्लाह असीं तुंहिंजी ई इबादत करियूं था ऐं कंदासीं, व इय्याका नस्तईन, ऐं तोखां ई मदद घुरूं था ऐं मदद घुरंदासीं। यानी हाणे जेको शुक्र जो जज़्बो हो अल्हम्दुलिल्लाह, हाणे उहो इबादत में तब्दील बि थिए। जेको अल्लाह ताला जी शुक्र जो जज़्बो इबादत में तब्दील बि थिए। त जंहिं अल्लाह जे बाने खे हिदायत हासिल थी वई त हाणे उनखे अल्लाह जी मार्फत हासिल थी वई, त हाणे हू अल्लाह ताला जी बंदगी जो ऐलान थो करे त ए अल्लाह हू तुंहिंजी ई इबादत थो करियां ऐं तुंहिंजी इबादत कंदुसि। पर हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे अल्लाह ताला जी बंदगी आसान त कोन्हे। शैतान रुकावटूं विझंदो, बिगड़ियल मुआशिरो अहिड़े उन में रुकावटूं थो विझे, नफ़्स जेको आहे इंसान जो उहो बि दुश्मन आहे, इहे सभु रुकावटूं थियूं विझनि। त ए अल्लाह उन में बि असांखे तुंहिंजी ज़रूरत आहे। उन करे ए अल्लाह असांखे तुंहिंजी मदद खपे। इय्याका नस्तईन, ए अल्लाह असीं तोखां ई था मदद घुरूं। तुंहिंजी मदद खां बग़ैर असांखे, तुंहिंजी तौफ़ीक़ खां बग़ैर असीं तुंहिंजी इबादत ई नथा करे सघूं। उन ई करे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हर निमाज़ खां पोइ पंहिंजी दुआ अल्लाह ताला खां मदद घुरंदा हुआ। मसनून दुआ कीअं, अल्लाहुम्मा अइन्नी अला ज़िक्रिका व शुक्रिका व हुस्नी इबादतिक। ए अल्लाह, ए असांजा रब, असांजी मदद फरमा पंहिंजे ज़िक्र जे लाइ, पंहिंजे शुक्र जे लाइ, ऐं पंहिंजी सुहिणे तरीक़े जे लाइ, पंहिंजे सुहिणे तरीक़े सां इबादत जे लाइ। त असांखे मसनून अल्फाज़ था मिलनि त ए अल्लाह तूं ई असांजी मदद फरमा। असीं त इक़रार कयूं था तुंहिंजी इबादत, पर इबादत में बि तुंहिंजी जॾहिं मदद हूंदी, तुंहिंजी तौफ़ीक़ असांखे हासिल हूंदी, तॾहिं असीं तुंहिंजी इबादत करे सघंदासीं। त अल्लाह ताला जी वॾाई जो बि बयानु थी वियो, अल्लाह जे अॻियां पंहिंजी आजिज़ी जो इज़हार बि थी वियो, अल्लाह ताला जी अॻियां बंदगी जो इक़रार बि असां करे छॾियो। त हाणे असीं उन जे साम्हूं दुआ था घुरूं। اهدنا الصراط المستقيم इहदीन सिरातल मुस्तक़ीम, ए अल्लाह असांखे सिधे रस्ते ॾांहुं हिदायत अता फरमा। असीं सिधे रस्ते ते नथा हली सघूं जेसि ताईं तुंहिंजी रहनुमाई न हुजे। मिसाल तौरु असीं हिन पूरी इज्तमाही मामलात में जेकॾहिं औरतूं कानून ठाहींदियूं त मर्दनि सां ज़ुल्म थींदो। जॾहिं कॾहिं मर्द ठाहींदा त वरी औरतुनि जे मथां ज़ुल्म थी वेंदो। अमीर कानून ठाहींदा त मामूरीन सां ज़्यादती थी वेंदी, मामूरीन ठाहींदा त अमीर सां ज़्यादती थी वेंदी। अहिड़े हिसाब सां इज्तमाही जा असीं मफ़ादात ॾिसंदासीं त फ़र्द सां ज़्यादती थींदी, फ़र्द जा मफ़ाद ॾिसंदासीं त इज्तमाहीत खे नुक़सानु थींदो। ऐं अल्लाह ताला असांखे ख़बर कोन्हे त कहिड़ो रस्तो सही आहे। त असीं तोखां अल्लाह असांखे सिधो रस्तो ॾेखार। इनफ़रादी मामलात में त अल्लाह ताला फितरत में कुझु शयूं रखी छॾियूं आहिनि, सही ग़लति जी मार्फत रखी छॾी आहे, पर इज्तमाही मामलात में इंसान बिल्कुलु भटकियल आहे। उनखे अल्लाह असीं बिल्कुलु मोहताज आहियूं त ए अल्लाह ताला असांजी मदद फरमा, असांखे सही रस्तो ॾेखार। त असीं लाचार आहियूं, बेवस आहियूं, असीं आजिज़ आहियूं। असां तोखे बि सुञाणे वरितो आहे ऐं आख़िर जे ॾींहं खे बि सुञाणे वरितो आहे।
हाणे असांखे तुंहिंजे तरफ़ां कंहिं अहिड़े बंदे ऐं रसूल जी ज़रूरत आहे जेको अची असांखे सीधे रस्ते ॾांहुं हिदायत करे। त तोखे राज़ी करण लाइ, आख़िरत जी तयारी करण लाइ असांखे छा करिणो पवंदो, कीअं इतदाल सां ही सभु असीं कमु करे सघूं था। त ए अलाह असांखे उहो रस्तो ॾेखार। صراط الذين أنعمت عليهم غير المغضوب عليهم ولا الضالين सिरात लज़ीन अनअमत अलैहिम, रस्तो उन्हनि जो जंहिं ते तो इनाम कयो। गैरिल मग़दूबि अलैहिम, न उन्हनि जो रस्तो जंहिं ते तो जंहिं ते तुंहिंजो गज़ब थियल आहे। वलद्दालीन, ऐं न ई जेके गुमराह थिया, यानी उहे माण्हू जिन ते तुंहिंजो इनाम थियो, असांखे उन्हनि जो रस्तो ॾेखार। अनअमत अलैहिम, जंहिं ते तो इनाम कयो। उहे कहिड़ा इनाम वारा माण्हू आहिनि? सूरत निसा आयत नंबर 69 में अल्लाह ताला फरमाए थो, नबीयीन, सिद्दीकीन, शुहदा ऐं सालिहीन, यानी नबीन, सिद्दीक़नि जो ऐं शहीदनि जो ऐं सालिह माण्हुनि जो रस्तो ॾेखार। उन्हनि जो रस्तो असांखे ॾेखार, ऐं उन्हनि जो रस्तो न ॾेखार जिन ते तुंहिंजो गज़ब थियो आहे। गैरिल मग़दूबि अलैहिम, गज़ब कंहिं ते थियो? अल्लाह ताला पंहिंजा इनाम कया हुआ यहूदिन ते, पर यहूदिन अहिड़ा अहिड़ा जुर्म कया जो अल्लाह ताला उन खां नाराज़ थी वियो। मुस्नद अहमद में रिवायत आहे त मग़ज़ूब अलैहिम मां मुराद यहूदी आहिनि। अहिड़े ई नमूने वलद्दालीन, यानी गुमराहनि जी रास्ते खां बि अल्लाह ताला असांखे बचा। त उहे कहिड़ा आहिनि? गुमराहनि मां मुराद ईसाई आहिनि। उन्हनि ते बि अल्लाह ताला इनाम कया हुआ, पर रहबानियत इख़्तियार करे ईसाइन हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे ख़ुदाई जो दर्जो ॾेई छॾियो ऐं उनखे ख़ुदा जो पुटु करार कई छॾियो ऐं रहबानियत जो रस्तो इख़्तियार करे छॾियो। त इहा पूरी दुआ आहे। त अल्लाह इन खां पोइ मसनून आहे त ज़ारी ॻाल्हि दुआ आहे त असीं सभु चवंदा आहियूं आमीन, ए अल्लाह तूं उन दुआ खे क़बूल फरमा। अल्लाह ताला जे रसूल नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हदीस कुदसी जे ज़रिए असांखे आगाह कयो आहे त जॾहिं बानो ही सूरह मुबारक पढ़ंदो आहे त अल्लाह ताला हिकु हिकु आयत ते जवाबु ॾींदो आहे। उन जा अल्फाज़ कीअं आहिनि? क़सम तु सलाती बैनी व बैन अब्दी निसफ़ैन, त अल्लाह ताला फरमाए थो त मूं पंहिंजी इन सूरह फातिहा खे, या मूं पंहिंजी निमाज़ खे पंहिंजे ऐं पंहिंजे बाने जे दरमियान अधो अधु, यानी निसफ़ निसफ़ हिस्सनि में मूं तक़सीम करे छॾियो आहे। वली अब्दी मा साल, ऐं मुंहिंजे बाने जे लाइ उहो कुझु आहे जेको हुन घुरियो। फ़इज़ा क़ाल अल अब्दु अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, जॾहिं बानो चवंदो आहे त अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, क़ाल अल्लाहु ताला, अल्लाह ताला चवंदो आहे हमीदनी अब्दी, मुंहिंजे बाने मुंहिंजो शुक्र अदा कयो। वइज़ा क़ाल अर्रहमानिर रहीम, जॾहिं बानो चवंदो आहे अर्रहमानिर रहीम, क़ाल अल्लाहु ताला, अल्लाह ताला चवंदो आहे असना अलैया अब्दी, त मुंहिंजे बाने मुंहिंजी तारीफ़ बयानु कई। जॾहिं हू चवंदो आहे मालिक यौमिद्दीन, त अल्लाह ताला चवंदो आहे मज्जदनी अब्दी, मुंहिंजे बाने मुंहिंजी तारीफ़ बयानु कई। वरी जॾहिं हू चवंदो आहे त इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन, त अल्लाह ताला चवंदो आहे हाज़ा बैनी व बैन अब्दी, ही मुंहिंजे ऐं मुंहिंजे बाने जे दरमियान इक़रार आहे। वली अब्दी मा सअल, ऐं मुंहिंजे बाने जे लाइ उहो आहे जेको हुन घुरियो। फ़इज़ा क़ाल इहदिनस सिरातल मुस्तक़ीम, ऐं जॾहिं बानो चवंदो आहे इहदिनस सिरातल मुस्तक़ीम सिरातल लज़ीना अनअमत अलैहिम गैरिल मग़दूबि अलैहिम, त अल्लाह ताला चवंदो आहे, जॾहिं हू पूरी दुआ चवंदो आहे त अल्लाह ताला चवंदो आहे त हाज़ा लि अब्दी, ही मुंहिंजे बाने जे लाइ आहे। वली अब्दी मा सअल, ऐं मूं पंहिंजे बाने खे उहो सभु कुझु ॾेई छॾियो जेको हुन घुरियो। त असांखे बि घुरिजे त असीं जॾहिं अल्लाह ताला खां सूरह फातिहा पढ़ूं त असीं बि तवज्जो सां पढ़ूं, ख़ुशियूं ऐं ख़ुज़ू सां पढ़ूं, त असांखे अल्लाह ताला जो जवाबु महसूसु थिए, अल्लाह ताला जो जवाबु थो ॾे। ख़ासि तौर पर नफ़िल नमाज़ुनि में असीं सूरतुल फातिहा खे आहिस्ता आहिस्ता पढ़ूं, त जीअं असांखे हिकु हिकु आयत महसूसु थिए, उनजो जवाबु महसूसु थिए। अक़ूलु क़ौली हाज़ा व अस्तग़फ़िरुल्लाह ली व लकुम व लिसाइरिल मुस्लिमीन वल मुस्लिमात। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।